नासिर नवाखे खे बि अहम ख़बर ॾींदासीं। ॼाम साहब वेझो घरू अणबणत तां ज़ाल मुबैना तौर मुड़िस जो नाज़ुक उज़वो वढे छॾियो आहे, जंहिंखे ॻणती जोगी हालत में कराची मुंतक़िल कयो वियो आहे। बेसिक हेल्थ यूनिट वेझो 1 साल अॻु पसंद जी शादी कंदड़ जोड़े में घरू अणबणत सबबि ज़ुलेखा मुबैना तौर पंहिंजे मुड़िस हाजी ख़ान जो नाज़ुक उज़वो वढे छॾियो। इतला मिलण बाद पुलिस ज़ख़्मी नौजवान खे PMU नवाबशाह मुंतक़िल कयो, जितां खेसि ॻणती जोगी हालत में कराची मुंतक़िल कयो वियो। पुलिस जो इहो चवणु आहे त वाक़े वारे हंध तां शक जी बुनियाद ते कुझु औरतुनि खे गिरफ़्तार कयो आहे, जॾहिं त वधीक जांच कई पई वञे। पुलिस मूजिबि अञा ताईं वाक़े जो केस दाख़िल कराइण लाइ ज़ख़्मी नौजवान जो को बि वारिस नाहे पहुतो। नाज़िर नवां खे अहम ख़बर ॾियूं पिया। ॼाम साहब वेझो घरू अणबणत सबबि ज़ाल मुबैना तौर मुड़िस जो नाज़ुक उज़वो वढे छॾियो आहे, जंहिंखे ॻणती जोगी हालत में कराची मुंतक़िल कयो वियो आहे। बेसिक हेल्थ यूनिट वेझो 1 साल अॻु पसंद जी शादी कंदड़ जोड़े में घरू अणबणत सबबि ज़ुलेखा मुबैना तौर पंहिंजे मुड़िस हाजी ख़ान जो नाज़ुक उज़वो वठे छॾियो। इतला मिलण बाद पुलिस ज़ख़्मी नौजवान खे PMU नवाबशाह मुंतक़िल कयो, जितां खेसि ॻणती जोगी हालत में कराची मुंतक़िल कयो वियो। पुलिस जो चवणु आहे त वाक़े वारे हंध तां शक जी बुनियाद ते कुझु औरतुनि खे गिरफ़्तार कयो आहे, जॾहिं त वधीक जांच कई पई वञे। पुलिस मूजिबि अञा ताईं वाक़े जो केस दाख़िल कराइण लाइ ज़ख़्मी नौजवान जो को बि वारिस नाहे पहुतो। इन हवाले सां वधीक तफ़सील वठूं था सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर रजब अली सुमरो खां। जी रजब, वधीक तफ़सील ॾींदा हलो। सुबह जो ही BHU जाम साहब अस्पताल जे भरिसां 1 साल अॻु पसंद जो परणो कंदड़ शादी कंदड़ आहे नौजवान हाजी ख़ान पल, जंहिंजे घर वारी घरू अणबणत तां कंहिं ॻाल्हि तां घरू अणबणत थी, जंहिं तां हुन पंहिंजे मुड़िस जो 25 साल जो नौजवान आहे हाजी ख़ान पल, हुनजो नाज़ुक उज़वो वढे कटे छॾियो आहे। जॾहिं त ज़ख़्मी खे जेको आहे नौजवान खे जाम साहब पुलिस पारां जेको आहे नवाबशाह जी PMC अस्पताल मुंतक़िल कयो। नवाबशाह पहुचण खां पोइ जितां डॉक्टरनि खेसि जवाब ॾिनो ऐं मुंतक़िल कयो आहे कराची केस दाख़िल करण जो, कराची अस्पताल दाख़िल करण जो। उन खां पोइ जेको जाम साहब पुलिस आहे उनजो चवणु आहे त अञा ताईं को बि असां जेको FIR जेको रिश्तेदार आहे हुनजो कोन आयो आहे। FIR दाख़िल करण अञा ताईं FIR दाख़िल न थी सघी आहे, जीअं त केस जो जेको दाख़िल कयो वियो आहे उनजा जेके वारिस ऐं जेको आहे पोइ केस दाख़िल कयो, जॾहिं त पुलिस जो इहो बि चवणु आहे त असां इन सॼे मामले जी जांच करे रहिया आहियूं। जी ठीकु आहे रजब, वरी महिरबानी अवां जी तफ़सील ॾियण जे लाइ।